गंबट ॻोठ गुलहसन नारेडो में 26 घरनि ते मुश्तमिल मुकमल बरसाती पानी में बुॾल इलाइक़े वासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठनि में 6 महीननि गुज़रण बावजूद बरसाती पानी निकाल न थी सघियो। उन मौक़े ते हुसैन बख्श नारेडो, वज़ीर अली नारेडो, गुलाम अली नारेडो ऐं ॿियनि ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुसलसल 6 महीननि खां पाणी बीहण सबबि फसल सड़ी तबाह थी विया ऐं ॻोठ जो मेन रस्तो पाणी हेठि आहे। असांखे अचण वञण में वॾी तकलीफ़ आहे। 6 महीननि खां असांजा नंढड़ा ॿार तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि। असांजा घर मुकमल तबाह थी चुका आहिनि। असांजी कंहिं बि नुमाइंदे साड़ न लधी आहे। असां अपील था कयूं पंहिंजे तक जे MPA नईम अहमद खल साहब खे ऐं MNA साईं जावेद अली शाह खे ऐं DC खैरपुर ऐं मुख्तियारकार गंबट खे त खुदारा असांजे ॻोठ मां ऐं रस्ते मां पाणी निकाल कराए ॾिनो वञे, जीअं असांजा ॿार तालीम हासिल करे सघनि। पाणी बीहण सबबि बदबू थियण सबबि गंदगी मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे ऐं केतिरनि ई बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, जंहिंमें गैस्ट्रो, मलेरिया ऐं केतिरियूं ई चमड़ी जूं बीमारियूं ॻोठाणा मुब्तला थी विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची